नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी है। इन वक्त से तव्हांखे कराची खां ख़बर ॾींदा हलूं त सिंध हाई कोर्ट में कमनि जो अघु मुक़ररु न करण जे ख़िलाफ़ तौहीनी अदालत केस जी ॿुधणी थी। अदालत एग्रीकल्चर जे सेक्रेटरी फोकल पर्सन अब्दुल समद शेख, कमिश्नर डिप्टी डायरेक्टर एग्रीकल्चर खे तौहीनी अदालत जा नोटिस जारी कंदे जवाब लाइ तलब करे वरितो आहे। अदालत जी केस जी ॿुधणी 10 डिसंबर ताईं मुलतवी करे छॾी आहे। अदालत में ॿुधणी दौरान जज पुछियो आहे त एग्रीकल्चर जो सेक्रेटरी किथे आहे। अदालत खे ॿुधायो वञे त एमरजेंसी में शिकारपुर वियो आहे। अदालत सख़्त कावड़ जो इज़हार कंदे चयो त खेनि कमिश्नर पाण अची जवाब ॾे। अदालत फोकल पर्सन ऐं डायरेक्टर एग्रीकल्चर खे शोकास नोटिस जारी कंदे ॿुधणी 10 डिसंबर ताईं मुलतवी करे छॾी। दरख़्वास्त ॾींदड़ मुराद अली शाह अदालत हुकुम ते कमनि जो अघु मुक़ररु न करण ते तौहीन अदालत जी दरख़्वास्त दाख़िल कई आहे। वधीक ख़बरनि ऐं तफ़सील जे लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।